नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे पिशावर खां ख़बर ॾींदा हलूं। पिशावर जे थाणे चमकनी जे हद में हिकु नौजवान जो गोलियुनि सां परऊं लाश हथ आयो आहे, जंहिं जी सुञाणप रोहिंदड़ा सिंह जे नाले सां थी आहे। लाश खे पोस्टमार्टम जे लाइ वेझे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि मारिजी वियल नौजवान जो तालुक़ शांगला सां हो ऐं हू मलेशिया में कारोबार कंदो हो। संदसि कुझु ॾींहं खां पोइ शादी हुई। उन सिलसिले में ख़रीदारी जे लाइ पिशावर आयो हो, जिथे अणॼातल माण्हुनि रोहिंदड़ा खे क़त्ल करे संदसि फ़ोन तां घर भातियुनि खे इतला ॾिनो, जंहिं मां उहो अंदाज़ो लॻायो पियो वञे त क़त्ल जो कारण पुराणी दुश्मनी बि थी सघे थी। मारिजी वियल नौजवान जे भाउ तोविंदर सिंह संदसि पीउ उत्तमराम सिंह पारां अणॼातल माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक जांच कई पई वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।